आराम कयो। पुलिस वही मुंताज़? हाँ, पुलिस लाशन जी ट्रक भराए वेतरे तो वठण आया ता। भला रेस इते आया या पुलिस सां गॾु शहर वियो? रेस ओतरे ताईं कोर्ट न छॾींदो जेस मूसा खान ऐं हाकिम खान खे ख़त्म न कंदो। तव्हां हली आराम कयो, वरी सही रात जागो न अथव। हल पीरल, हल तली आराम। हाणे जेकॾहिं वॾे साईंअ सां हक़ीक़त कयमि त मूंखे कॾहिं को न बख़्शींदो। सभ खां पहिरियां मूंखे मारे छॾींदो। जेकॾहिं वॾे साईंअ सां हक़ीक़त नथी कयां त सोढो मूंखे पंहिंजो कोन कंदो। रेसियाणीअ ऐं सोढे मिली करे मूंखे इस्तेमालु कयो आहे। हाणे हिकिड़ो चकर रेसियाणी खे चई थी ॾिसां, जेकॾहिं सोढो निकाह करण खां इनकार करे थो त पोइ अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत बहितर रहंदो। ऐं जी मौत खे क़बूलियां थी त पोइ वॾे रेस खे सभु सच ॿुधाए पोइ ई मरंदसि। छा पई सोचे सोनी? मौत जो पई सोचां। छा? हा सोढा, मुंहिंजी ज़िंदगी त ज़हर थी वई आहे। मां सोचां थी त हिन ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। न सोनी न, मां तोखे मरण कोन ॾींदुसि। मूंखे ख़बर आहे त तूं मूंखे कॾहिं बि कोन क़बूलींदे। ऐं हे जेको ज़ुल्म थियो आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी ग़लती जे करे थियो आहे। तॾहिं त चवां थो त अञा कुझु सब्र कर, कुझु माहौल थधो थिए। न सोढा, मां हाणे सब्र नथी करे सघां। इन जे करे मां मरण जो फ़ैसिलो कयो आहे। ऐं सोचां पई त मरण खां पहिरियां हिकिड़ो नेकीअ जो कमु कयूं अञा। नेकी? कहिड़ी नेकी? हीअ जेकी रत जी रांदि शुरू थी आहे न, मां रेस वॾे खे ॿुधाए छॾींदसि त इन में हाकिम खान जो को बि ॾोह न हो। इहो सॼो कमु सोढे जो हुयो। पोइ भले रेस वॾो तोखे न मूंखे ई मारे छॾे, पर घटि में घटि हीअ रत जी रांदि त ख़तमु थींदी न। सोनी, इहो छा पई बके सोनी? अदी तूं सम्झाए सोनीअ खे। सोनी चरी थी वई अथई। असां पंहिंजे मक़सद में पूरा थियण वारा आहियूं ऐं हेॾां सोनी कमु ख़राबु न करे विझे। सोनी, जॾहिं मां तोसां वाइदो कयो आहे त पोइ बि तोखे मूं ते एतबार न रहियो। रेसियाणी, मूं जेकी तव्हांखे मोहलत ॾिनी हुई उन में वञी सिर्फ़ 4 ॾींहं बचा आहिनि। 4 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो सोढे सां निकाह करायो, न त हिन ॻोठ मथां न पर हिन हवेली जे मथां क़यामत ईंदी। क़यामत ईंदी न हवेली जे मथां। अदी हाणे हिन जो बिलो कर। मूंखे हाणे सोनीअ मां भउ थियण लॻो आहे। जेकॾहिं न राज़ ज़ाहिर थियो त दिलावर मांखे मारे छॾींदो। इहा वेचारी असांखे छा कंदी? जॾहिं हाकिम जी दाल असांजे अॻियां न ॻरी त पोइ हीअ छा थी करे सघे? सम्झाए ॾिसांसि थी। जे न सम्झी नी त राति जो घुटो ॾेई पूरो करे छॾींदीमांसि ऐं ॿुधाईंदासीं दिलावर खान खे त ख़ुदकशी करे छॾी। रेसियाणी, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त केरु कंहिंखे थो मारे। बाबा साईं, मूसा खान जे माण्हुनि में लाभारो पइजी थो। लाभारो ॾाढो मुड़ुसनि जो कुंराए वापसि पहुता अथव। सुठो थियो, ॾाढो सुठो थियो। हाणे मूसा खान खे ख़बर पवंदी अञा मुल्क में के जवान पिया आहिनि। चइबो त दिलावर खान जहिड़े मोहबती माण्हू खे एतिरो त मजबूर कयूं तूं नेठि हुन हथनि में हथियार खयां। हा अकबर, हाकिम खान ऐं दिलावर खान जे विच में
वाक्यो वॾो थियल आहे, जंहिंजो को न को मक़सद ज़रूर आहे जेको सभिनी खां लिकायो पियो वञे, न त हिन हिक खून जे एवज़ दिलावर खान एतिरी खून रोज़ी कोन वधाया, ईअं ई दरगुज़र करे छॾिया। हा, थोड़ा घणा इख़्तिलाफ़ त ॿिन्हिनि भाइरनि में शुरू खां ई वठी हुया। थोड़ा घणा इख़्तिलाफ़ ज़रूर हुया, पर एतिरा बि इख़्तिलाफ़ कोन हुया जो ये ॿई भाउर हिक ॿिए जे रत जा प्यासा बणिजी विया। इहा ई ॻाल्हि सोचण ते मजबूर पई करे। हाणे त हाकिम खान मूसा खान जे हथ में आहे ऐं मूसा खान गुॾे जीअं न चाहींदुसि, गुॾे जीअं। ॿिन्ही भाइरनि खे वेड़ा हिकंदो तपा ऐं पोइ मिल्कियत मथां चिब जीअं चढ़ी वेही रहंदो। धी जो संग ॾियण जो असुल मक़सद ई इहो हुयुसि, जंहिं मक़सद में मूसा खान कामयाब हुयो। हाणे मूसा खान कोशिश कंदो त इहे ॿई भाउर विढ़ंदा रहंदा, त जीअं हाकिम खान दिलावर खान खे माराए विझे ऐं मिल्कियत जो वारिस अकेलो हाकिम खान बणिजी वञे। जॾहिं न हाकिम खान मिल्कियत जो वारिस थी वियो त मूसा खान उनखे बि ज़हर जो प्यालो पियारण में देर कोन कंदो। मिल्कियत जे करे माण्हू एतिरो ज़ालिम बणिजी वञे थो जो पंहिंजे औलाद जो घर बर्बाद करण में बि देर नथो करे। अकबर तोबा जी जाइ लॻी पई आहे, तोबा जी जाइ। इहा मिल्कियत जी लालच त आहे जो मूसा खान पंहिंजे सॻे भाउ माना रत रईस मिठल खान खे माराए उनजी मिल्कियत ते नाग जी फण कढी वेठो आहे। हाणे जेसिताईं उनजी फण खे न कुचलियो वेंदो तेसिताईं इहो नाग ॿियनि खे ॾंगींदो रहंदो। हा, ॾंगींदो रहंदो। अधी कुझु कर, इन सोनीअ जो कुझु बिलो कर, न त मां भंग में रंग अहिड़ो मिलाईंदुसि जो इहा सोनी ॿोली न लभंदी। मां सोचे छॾियो आहे सोडा, तोखे सोनीअ सां शादी करणी पवंदी। न अधी न, इहा ख्वारी मां पंहिंजे गिचीअ में विझणु नथो चाहियां। सोनीअ जे बदनामीअ जे पोयां तुंहिंजा ई हथ आहिनि ऐं तूं ई हुनखे बदनाम कयो आहे ऐं उनखे इज़त बि तूं ई बख़्शींदे। न न अधी न, इहो ख्वारीअ जो खारो मां पंहिंजे गिचीअ में विझणु नथो चाहियां। अधी खणी जे ॾोह मुंहिंजो ई आहे, पर बदनाम त हाकिम खान जे नाले सां थी आहे न। हाणे न जेकॾहिं मां हुन सां शादी कई त पूरी 7 राज्य में ख्वार थींदुसि, मुंहुं खण जहिड़ो न रहंदुसि मां। माण्हू छा सोचींदा त हाकिम खान जी वञी ओभर मथां किरियो आहे। सोढा सोढा कुझु अकुलकूं कमु वठि, बदनामीअ खे छॾ। जे मिल्कियत खे फॿाइण जे चकर में आहियूं नी, उन जो सोच। जेकॾहिं सोनीअ दिलावर जे अॻियां राज़ खोलियो त जेकॾहिं न राज़ खोलियईं त हाणे सोनी मारी वेंदी, मारी वेंदी। ऐं ज़िंदा तूं ऐं मां बि न रहंदासीं। तंहिं करे भलाई इन्हीअ में ई आहे त सोनीअ सां तोखे शादी करणी पवंदी। इन्हीअ सां 2 फ़ाइदा थींदा। 2 फ़ाइदा? हा सोढा। सोढो सदके वञे थी, पोइ फ़ाइदे जी ॻाल्हि ॿुधाइण में देर न कर। सोनीअ जे सहारे बणजण सां दिलावर जो एतमाद तो ते वधंदो। ऐं ॿियो फ़ाइदो? ऐं ॿियो फ़ाइदो, सोनीअ जो एतमाद हासिल करण खां पोइ उनखे आसानीअ सां ख़तमु करे सघे थो ऐं पोइ उनजी मौत जो इल्ज़ाम असां ते बि न ईंदो। सोढो सदके अधी सदके, भंग में रंग मिलाइण जो वाह जो ॾस ॾिनो अथई। सोनी सदको थियण बि ॼाणे त सिर्फ़ु वठण बि ॼाणे। सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी शादी सोडे सां थी वञे, पोइ मुंहिंजी वॾी रिसियाणी सकीना सभ खां पहिरियां तुंहिंजे खाधे में ज़हर मिलाए तोखे न खारायमि न त मुंहिंजो नालो बि सोनी न आहे, सोनी सदको वञे। चाचा मुबारकूं जिनी, मुबारकूं खैर जूं। जेल कमाए मोटियो आ बुख ते। अरे छोरा, जेल मां आयो आ, जेल मां। मुबारकूं ईअं थो ॾे ॼण मां हज पढ़ी मोटियो आहियां। अल्लाह तोखे हज बि कराईंदो, पर मूं ते थोरी भलाई कर बुख ते। कहिड़ी भलाई? चाचा, मां तुंहिंजे घर जा थाम धोई धोई हथनि में लिफ बि पइजी वयूं ऐं तूं सभु कुझु विसारे छॾियो बुख ते। जेकॾहिं विसरी वई आहे त खणी ॻाल्हि कर। चाचा,
मां तोखे चयो हो न चाची खेरा खे मूंखे संग वठी ॾे। हाँ यादि आयो यार, यादि आयो। चाचा पोइ इहा करे थो करे महिरबानी लाइ हथनि ते मेहंदी ऐं बण जा घोट बुख ते। कुछ ॾींहं सब्र कर, जीअं मौक़ो मिलियो मां खैरा खे राज़ी करे वठंदुसि। चाचा मां त घणो सब्र कयां, पर तवारे छोरे मजू खे बि त सब्र अचे न बुख ते। मजू जे सब्र सां असांजो छा वियो बाबा? छा वियो? वरी मजू कंदो उबतो कम ऐं तोखे पुलिस थाणे में हणंदी ऐं मां हिते रहिजी वेंदुसि बुख ते। ख़ैर घुर छोरा, ख़ैर घुर। मस त जेल कमाए आयो आहियां, वरी इहे ॻाल्हाए कहिड़ियूं वायूं थो कढे। उथी दिलावर खान, तव्हां जहिड़ो मोहबती माण्हू बि जेकॾहिं तव्हांजो अमन बर्बाद करे त पोइ ॿियनि ते कहिड़ी मयार ॾियूं? निसार खान मूंखे नसीहत करण खां सुठो अथई त वञी मूसा खान जी औताक जो दर खड़काए ऐं वञी असली मुजरिम गिरफ़्तार कर। हितां जो अमन पाण ई बहाल थी वेंदो। बारूद ज़ाया करण जो शौक़ु असांखे बि न आहे, पर वॾे लाइ अहिड़ो माहौल पैदा थी चुको आहे जंहिंजो सफ़ायो करणु ज़रूरी आहे। दिलावर खान, होॾां मूसा खान जो ज़ोर आहे त तव्हां वटि रूपोश रहनि था ऐं तव्हां चओ था त मूसा खान रूपोश रहायूं वेठो आहे। निसार खान, तव्हांखे अगरि शक आहे त मुंहिंजे औताक सां गॾु पूरे ॻोठ जी तलाशी वठी सघो था। ऐं हा, जेका साबिती न निकिती त उनजो ॾंड ऐं ॾोह केरु ॾींदो? पर मूसा खान वारनि जो चवणु आहे त रुस्तम खान खे पनाह तव्हां ई ॾेई वेठा आहियो। पर जे मां तव्हांखे चवां त मज्जूअ खे पनाह मूसा खान ॾेई वेठो आहे त एतबार कंदो? दिलावर खान, मज्जू त मूसा खान जे सालनि जो कातिल आहे। इहा एफआईआर मूसा खान पाण कटाई आहे। पोइ छा मूसा खान अहिड़े माण्हूअ खे पनाह ॾींदो जेको संदसि सालनि ऐं सोहरे जो कातिल आहे? निसार खान त इन शख्स खे सुञाणो ई न। हू त उन सांडरे मिसल आहे जेको हर मौसम में पंहिंजो रंग मटाईंदो रहे थो, रंग जेको पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर दोस्त खे दुश्मन ऐं दुश्मन खे दोस्त बणाइण में देरी नथो करे। मां सम्झां थो त मूसा खान मफ़ाद परस्त आहे, पर एतिरो बि किरियल नाहे जो पंहिंजे सोहरे ऐं सालनि जे कातिल खे पनाह ॾे। मूसा खान त पंहिंजे भाउ मिठल खान जे कातिल खे बि सीने सां लॻाई वेठो आहे। पोइ इहो सोहरे जे कातिल खे गले लॻाइण में देरि कंदो? पोइ इन सांडरे मिसल इंसान जे चवण ते तव्हां जी हिते पहुता आहियो। मां हिते अमन ख़ातिर आयो आहियां ऐं तव्हांखे मोहबती माण्हू सम्झी इन उम्मीद सां आयो आहियां। निसार खान, मुंहिंजे अंदर जो मोहबती माण्हू मरी चुको आहे ऐं हाणे तव्हांजे साम्हूं हिकु फौलाद जो जिगर रखंदड़ इंसान बीठो आहे। फौलाद जो जिगर। दिलावर खान, अञा बि तव्हांखे सब्र करणो पवंदो। सब्र ख़ातिर मूं घणा ई ज़हर जा वटा पीता आहिनि। हाणे वधीक मूंखे सब्र लाइ न चओ। जेसि ताईं मां हिननि सभिनी ज़ालिम इंसाननि जे नक में नोड़ी विझी हुननि खे पंहिंजे कदमनि में न झुकाईंदुसि, माठ करे न विहंदुसि। हाणे जे तव्हांखे हितां जो अमन घुरिजे त सभ खां पहिरीं हाकिम खान जी गिटीअ में गट विझी हुनखे छिके अची कोर्ट में बीहारियो। दिलावर खान, तव्हां मूंखे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियो, हिकु हफ़्ते जी। तव्हां हाकिम खान खे ऐं उन जे सभिनी साथी ॾोहारनि खे जेल जे अंदरि ॾिसंदो। हफ़्तो वॾो आहे निसार खान, तमामु वॾो, पर तव्हांजे चवण ते मां हफ़्तो सब्र कयां थो। जेको कुझु करणो अथव इन हफ़्ते जे अंदरि करे वठो। जे हिन हफ़्ते जे अंदरि हाकिम खान गिरफ़्तार न थियो त पोइ हिकु नई क़यामत बर्पा थींदी ऐं उन क़यामत खे रोकणु तव्हांजे वस जी ॻाल्हि ई न हूंदी। अहिड़ो ॾींहुं मां अचणु कोन ॾींदुसि। हाकिम खान खे तव्हां हफ़्ते जे अंदरि जेल जे अंदरि ॾिसंदो, जेल जे अंदरि। वॾा, इन अंधे ऐं मंडे कानून जे सहारे तव्हां हाकिम खान खे सज़ा ॾियारे सघंदव? सोराब कमज़ोर कानून न, कमज़ोर इंसाफ़ घुरण वारा हथ हूंदा आहिनि।
पर दिलावर खान जा हथ एतिरा कमज़ोर न आहिनि जो हिक कातिल खे सज़ा न ॾियारे सघनि। हाकिम खान खे सज़ा ज़रूर ईंदी, उनखे उहा सज़ा कानून ॾे या असां पाण। खैराने सिर ॾे खैर हुजे। ये पिले वारा न बूटा खणी ज़मीन छो तो कोटरे वेठो। बकरी अदी बकरी बकरी अदी मुनाफ़े ते बकरी मिले थी, उन लाइ किलो पियो हणा। अदा वापस वञण जो इरादो कोन है छा जो हिते ई खणी मुनाफ़े ते जो माल वठण शुरू कयो थी? फिलहाल त हिते आहियां, अगरि जे वयसि बि त घर में छोकिरियूं वांदियूं वेठियूं आहिनि, पयूं चारींदियूं। जॾहिं वापसि आयसि त 2-3 रुपया ठही पवंदा। कीअं अदी लॻी न ॻाल्हि दिलि सां? खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हली माल काहे अची ओॾियांस थी पई उन माल खे घुमरी पाण हे पादर हणंदसि पोइ को पंहिंजे शहर जो रुख करे। बाक़ी ईअं त हे बि निकिरण जो आहे ई कोन। अदी इहो दिलि मां शैतान कढी छॾ। छा चई? कहिड़ो शैतान? हाँ छा थो चई अदा? अदी जेको दिलि में सोची पई न मूंखे सभु ख़बर आहे। आख़िर मां बि तुंहिंजो भाउ आहियां, भाउ। हाणे इहो ई सोचींदी हूंदी आहे त माल मां वठी मुनाफ़े ते ऐं पाण छो न वञी चारियां। कीअं अदी लॻई न ॻाल्हि दिलि सां? हा दा हा, इहो ई पई सोचां, पर इन सां गॾु इहो बि पई सोचां त माल ॾींदो केरु? अदी ॾियण वारा घणा आहिनि, घणा, रुॻो सुठो चारण वारो हुजे। पोइ अदा देर न कर देर। जेको बि माल मुनाफ़े ते मिलई न त असली कायूं अचु कायूं। छोकिरियूं घर में उहे बि वांदियूं वेठियूं आहिनि। तोखे तकलीफ़ इहा कान ईंदी, पाण गाह मुट कयूं पयूं ईंदियूं। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। तूं सोची न इन तकलीफ़ जे बारे में। पर अदी पोइ ईअं ई न कजाए त सुभाणे माल तव्हां चारियो ऐं मुनाफ़े मां मूंखे रुपयो बि न मिले। अदा मुनाफ़ो जेको बि मिलंदो उन में अधु अधु कंदासीं। अञा बि सवाई तूं पाण वटि रखजांइ। तूं रुॻो माल काहे त अच न अदा। अदी सुभाणे ॾिसजांइ धण माल जो अची ईंदो पूरो धन। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। मां बि त इहो ई थी चाहियां त जेतिरो माल वधीक हूंदो ओतिरो उन जो मालिक पादर सवाया हणंदी। अदा पादर तीअं उहो मालिक सवाया हणंदी जीअं तूं हितां निकिरण में देरी न करे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हलियो आहे मुनाफ़ा खाइण। तू हिते कीअं आई? ॾिसे नथो त महिमान आया आहिनि? वञ हाणे तूं वञ हितां वञ। अड़े बस हाणे चयोमांइ न हल हितां। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿिए चकर ॻाल्हि ॿुधंदो मां। हल हल हाणे हल हितां हल। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, मां ॿिए कम लाइ आयो आहियां। ॿिए कम लाइ? हा पोइ वेह। बाबा साईं वॾे रेस चयो मानी त्याल लॻी विया महिमाननि खे अची। मुमताज़ असां हिते गुलाम क़ादिर वटि ठीकु आहियूं, तूं असांजी मानी हिते खणी अच। हिते न बाबा, हिते न। तोखे चयमि त हिते खणी अच। बाबा साईं नाराज़ नथी, कुझु सम्झण जी कर। हाँ छा सम्झां? तोखे चयमि त मानी हिते खणी त बहस छो थो करीं? छा जो बहस आहे? मानी अचण खां पोइ तव्हां हिते बुख मरंदो। बुख छो बुख मरंदासीं? अहिड़ा जो वाॻियूं तव्हांजे भरिसां वेठा हूंदा, तव्हां बुख न मरंदो, कहिड़ो ड्रो करे वेहंदो। अरे साह न वञे, साह न वञे। मां कोन थो हिन सां गॾु वेही मानी खावां। इहा त मूंखे बि ख़बर आहे जेका तूं रियायत कंदी। अरे बाबा हाणे वधीक मथे में ज़ोर न विझ मुमताज़, न विझ मथे में ज़ोर। हाणे वञ मानी खणी अच। वञी तो मानी खणे या कयां रहे सघे पोइ? वञा थो वॾा, मां तव्हांजी भलाई में हुयुसि। तूं असांजी भलाई बुराई खे छॾ। जेको घर में तयारु आहे उहो तकिड़ो खणी मुटण ई कर। तिखो थी अचो वञ हाणे खणी आ मानी। ठीकु आहे, मां मानी खणी अचां, तोखे मां ॾिसी रहंदुसि। ॾिसे छा थो? हल हल खणी आ मानी, जल्दी खणी आ। असां पाण मनी आहियूं बुख में। यार मूसा खान जे मथां हलां त पईसीं, पर अञा अहिड़ो कमु ई नाहे थियो जंहिंसां मुंहिंजी दिलि ठरे। बाहि जा भड़का था उथनि मुंहिंजे दिलि मथां। दिलि नाहे ठरी मुंहिंजी बिरल, दिलि नाहे ठरी। मूसा खान जे रातियुनि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। तव्हांखे दिलि खे सुकून न मिलियो आहे? न बिरल, मुझे बेसुकून दिल के आराम तॾहिं मिले हा जॾहिं मूसा खान जे लख़्ते जिगर कमाल छो मौत मुझे कातू समेटे हा। ऐं मां उनखे कफर जो सफ़ेद जोड़ो पाराए
मिट्टी मां हवाले कया हां पीरल मिट्टी मां हवाले कया हां पोइ मूसा खान जूं चीखूं तोखे हिते ॿुधण में चाहियां